यारनि खे नसीब कंदो आहे। ईअं दुनिया जे जहान में छड़ो तव्हां सां माण्हू न आहियो, माण्हू खोड़ आहिनि, के यहूदी, के नसारा, के ईसाई, के परवेज़ी, के चकड़ाली, के मिर्ज़ाई, के सिहाई, के काजानी, के मोतज़िला। खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि, घुमंदा आहिनि, सुम्हंदा आहिनि, ज़ाला अथनि, ॿाल अथनि, मिट अथनि, पुट अथनि, धन अथनि, दौलत अथनि, पर हुन वटि ईमान कोन्हे। जिन वटि न आहे ईमान इहे त काफ़िर बेईमान थींदा जहन्नम जा महिमान। अल्लाह पाण कया आहिनि इन जा क़ुरान में बयान। ॿिया उहे आहिनि जिन खे अल्लाह बख़्शिया आहिनि ईमान, इहे आहिनि मुस्लमान, इहे थींदा जन्नत जा महिमान, बणिबा उते ख़ानीअ ख़ान। असां मुस्लमाननि जा राति ॾींहुं सा मुहम्मद जे सहाबा खे सलाम। असां अल्लाह अखियुनि सां न ॾिठो आहे, नबी बि अखियुनि सां ॾिठो आहे, जन्नत बि असां अखियुनि सां न ॾिठी आहे, असां जहन्नम बि अखियुनि सां न ॾिठो आहे, अलाह ॾेखारींदो बि न। असां अखियुनि सां ॾिठो अथसि ॿिन्ही शयुनि खे, हिकु क़ादिर जो क़ुरान, ॿियो मुस्तफ़ा जो फ़रमान। असां मुस्लमान जो ॿिन्ही ते ईमान। जेको शक कंदो उहो बेईमान, उनजो अॻुवाणो लहीनु शैतान। जंहिं हिन दिलबर क़ुरान खे मोकिलियो आहे उहा रब्बुर रहमान, जंहिं ॾे मोकिली नबी आख़िर ज़मान, जंहिं महीने में मोकिली रमज़ान, हिन जे मञींदड़ जो नालो आहे मुस्लमान। हाणे माॾे कयो ध्यानु त मां ॿुधायांव क़ुरान। अॼु भॼी वियो नओं शहर मो शैतान जेको आहे वॾो बेईमान। हो बि मुस्लमान आहे, हो बि मुस्लमान आहे, ॻंढिया पिया आहिनि, विढ़नि वरी छा थिए था नबीअ जे ज़ात ते। हो थो चए त नबी नूर आहे, हो थो चए नबी इंसान आहे। अड़े नूर सिफ़त आहे, इंसान ज़ात आहे, सिफ़त लॻंदी आहे ज़ात खे। ज़ात आहे त सिफ़त लॻंदी, जे ज़ाती कान्हे का त पोइ सिफ़त छा खे लॻंदी। हे माण्हू भूरो आहे, हे सांवरो आहे, हे डिघो आहे, हे बिंदरो आहे, सोणो आहे, कोजो आहे, इहे सिफ़तां कंहिंखे थियूं लॻनि इंसान खे। इंसान आहे त भूरो बि आहे, सांवरो बि आहे, डिघो बि आहे, बिंदरो बि आहे, कोजो बि आहे, सोणो बि आहे। त असांजो नबी शेरे यज़दानी, कंदह पेशानी, हुन ते राज़ रब्बानी, सारे जग जो जानी, अकुल खे हैरानी, साईं जे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते ख़तम नुबूवत जी निशानी। जेको न मने काफ़िर काजानी, नादानी, वैरानी, शैतानी, बेईमानी, क़यामत ताईं असांजे मुहम्मद खां बाद वरी ॿियो नबी ॾईंदो। असांजो नबी बि आख़िरी, असांजो क़ुरान बि आख़िरी, असांजो दीन बि आख़िरी, असांजो इस्लाम बि आख़िरी, हीअ उम्मत बि आख़िरी, इंशाअल्लाह फतह याबी बि असांजी थींदी आख़िरी। हिकिड़ो टेम थींदो, क़ुरान जे कानून जो ऐलान ईंदो, हे चोर चोरियूं छॾींदा, धाड़ेल धाड़ा फिटा कंदा, चकलनि वारियूं रनूं चकला छॾे बुरका ढकींदियूं, हे मस्जिदियूं आबाद हुजूं, मस्जिदनि में अलाह जा ज़िक्र थींदा, मुस्लमाननि खे क़यामत क़बर जा फ़िक्र थींदा। अॼु क़यामत क़बर जा फ़िक्र विया आहिनि दिलनि मां निकिरी, राति ॾींहुं फ़िक्र आहे पेट जो। जंहिंमहिल घणा माण्हू ॾिसंदासीं पोइ कढंदासीं तस्बीह खीसे मुंहिंजे ख्वाॾे जे माल खां बि ॾिघी हूंदी, पढ़ंदासीं छा या फबा या फबा या फबा या फबा, ढिंगु मार ढिंगु मार ढिंगु मार। टे परीअ खां पोइ चवंदासीं भला जहिड़ो तहिड़ो मार पर ॾींहुं न खार, छो त जहिड़ो तहिड़ो मरंदो बि हाली। हुनजा ॿारहा थींदा, टीजा थींदा, कांधाणा थींदा, जुमाणा थींदा, वरी बसि चटू मुला चवंदासीं त 7 जुमाणा कयो, 7हों जुमाणो वॾो कयोसि, जंहिंमें मच्छी बि हुजे, गोश्त बि हुजे, चांवर बि हुजनि, पलाक बि, पालक बि हुजे, हर शइ हुजे त मुलो खाए, छाई मुंहं में पाए। हदीस में अचे थो 2 महीना मुहम्मद जे घर में मानीअ पचाइण लाइ बाहि न मरंदी। नबीअ खां वधीक ॿियो अलाह खे प्यारो ऐं महबूब आहे छा? हिकिड़े ॾियारे नबी सरदार फरमायो त पंहिंजे यार वटि अबू बकर वटि वञी मानी खाई अचां, 3 ॾींहंनि जी बुख। वञे पियो त रस्ते ते अबू बकर सिद्दीक़ अचे पियो, उहो वरी नबी साईं ॾे अचे पियो, उहो बि बुखायल हुयो। चईंसि काॾे था वञूं? चई अबू बकर जंहिं शइ तोखां घर छॾायो आहे मां मुहम्मद खां बि उन शइ घर छॾायो। ॾाढी बुख लॻी, तंग थियो, चयूं त वञी पंहिंजे यार अबू बकर वटां खाई अचां। हो त हुया वफ़ादार, पक्का दीनदार, रब कया सहाबा जा ॿिन्ही जहान में ॿेड़ा पार। सहाबा जा दुश्मन हेतिरे बि ख्वार, अॻियों बि ख्वार, तूं बि पंहिंजे अक़ीदे खे सुधार, मथां खणी माशर में मुहम्मद जा मयार। हिन हक़ वारी जमायत जो वाइद ॿुधी करे
ये बेईमान माण्हू हिक ॿिए खे ठूठू हणंदा ॿुधे थो मुला छा थो चवे अबू बकर जन्नत में वेंदो उमर जन्नत में वेंदो उस्मान जन्नत में वेंदो त अॻियों वरी ठोकियो चवंदो कूड़ा कूड़े जा पुट असां कूड़ा न असां सचा आहियूं जे मुहम्मद जा यार जन्नत में न वञनि कसम ख़ुदा जो को इंसानु वञी नथो सघे जे नबीअ जे पोयां निमाज़ा पढ़ियूं जंहिंखे उथण वेहण नबीअ सेखारियो जंहिंखे रोज़े निमाज़ हज ज़कात जो आदि मुहम्मद बणायो अदा तव्हां त ॾिठो नौ शौरे वारो मौलाना मोहम्मद क़ासिम खे तव्हां त ॾिठो जतो ई सना उल्लाह खे सहाबा ॾिठो रसूल उल्लाह खे सनाला जे ॾिसण में कोई फ़ाइदो न आहे रसूला जे ॾिसण सां जहन्नम जी बाहि हराम थी वञे चई तूं जंहिं ॾिठो दिलि जे अखियुनि सां तोखे सरवर सचा बाहि दोज़ख खां बचाए तंहिंखे सो रब्बुल वरा को न तोखे हो ॾिठो हरगिज़ बूझल लहीन सिदक सां तोखे ॾिठो सिद्दीक़ अकबर बासफ़ा शमा नूरे मुस्तफ़ा खे जे ॾिसनि कुफ़ार हा पाण खे परवाने वांगुरु तो मथे कनि हाफ़िदा शान तुंहिंजे सां बराबरि को न को मख़लूक में आहे ख़ालिक़ हिकु भलो जो आहे तुंहिंजो ख़ुदि ख़ुदा मां चवंदो आहियां ताराज़ीअ जे हिकु पलड़े में उबाद सुजाद ज़ुहाद हुफ़ाज़ हुजाज अब्दाल अग़यार अग़रार हे नूरी नारी अर्श कुर्सी लौह कलम वण टिण जबर नदियूं मुफ़सर महक़ हूरा फलक 14 तबक़ ताराज़ीअ जे हिकु पलड़े में विहारिया वञ ॿिए पलड़े में हज़रत अब्दुल्ला जो फ़र्ज़ंद अर्जुमंद दिलि बंद क़द्र बुलंद आमना जो लाल महबूबे ज़ुल जलाल जंहिंसां भले कयो भाल जंहिंखे क़ुरान जहिड़ो तोहफ़ो मालिक मिठे ॾिनो माल जंहिं मेराज वारी राति वॾो करे ॾेखारियो कमाल उहो मुहम्मद घोटु विहारियो वञे को माउ जो बचो तोर करे न सघंदो हिन देवबंदी जमायत जो ईमान ऐं अक़ीदो आहे त जे अलाह पंहिंजे कुदरत सां तोर फरमाए अलाह तोर करण खां बि पाक आहे पर जे कुदरत सां तोर फरमाए काइनात जो पलड़ो हल्को थी वेंदो मुहम्मद जो पलड़ो गौरो थी वेंदो चए थो मुहम्मद खे मिलियो कुलका जो आहे सॼो ही मुल्क उन जो ॾाजो आहे रखियो सिर ते जंहिं जे हक़ ताला सदा लौलाक वारो ताजो आहे को कंहिं ख़िते जो नबी कंहिं परगिणे जो नबी को कंहिं सूबे जो नबी को कंहिं ज़िले जो नबी कंहिं तालके तपे देह जो नबी मुहम्मद नबियनि जो नबी रसूलनि जो नबी पैगम्बरनि जो नबी ग़रीबनि जो नबी अमीरनि जो नबी मर्दनि जो नबी औरतनि जो नबी वॾनि जो नबी नंढनि जो नबी पोढ़नि जो नबी जवाननि जो नबी हुन ते आहे राज़ रबी हुन जी कहिड़ी तारीफ़ करे कहिड़ी कबी फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सोना मुहम्मद सारा जहान जे लाइ मां अल्लाह तोखे रहमत करे मोकिलियो आहे उहो रहमत वारो नबी अल्लाह तव्हां असांखे मुफ़्त में ॾिनो न काॾे वियासीं न डुकियासीं न डोड़ियासीं न पैसा ख़र्च कयासीं न भाड़ा भरियासीं न सिफ़ारिशां करायूंसीं अल्लाह मेहरबानी करे मोहम्मद मुस्तफ़ा ॾिनो अल्लाह ताला जल जलालू अमन वालू रसूला जो ॾिनो त वरी कलामुल्लाह बि ॾिनो हाणे असां मुस्लमाननि कलमे वारनि जो ॿिनि पहलवाननि जे कुल्हनि ते हथु आहे जेके वेलनि में न्याईंदा हिकु पहलवान जो नालो अथव कलामुल्लाह ॿिए पहलवान जो नालो अथव मुहम्मद रसूला कन खोले वेही ॿुधो तव्हांखे ॿुधाए थो जतो ई सनाउल्लाह तव्हां चओ सुभान अल्लाह सुभाणे मन अल्लाह पाक आहे खाइण को पाक पीअण को पाक घुमण को पाक सुम्हण को पाक ज़ालनि को पाक ॿालनि को पाक मिटनि को पाक पुटनि को पाक शरीकनि को पाक फरमाई कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद कुल अमर जो सीओ आहे जेको अमर थो करे वो अल्लाह जेके अमर थो करे वो रसूलुल्लाह जंहिंमें अमर मज़कूर आहे वो कलामुल्लाह जेको वाह तो हाणे वेठो करे वियो आहे जतो ई सनाउल्लाह तव्हां चओ सुभान अल्लाह अल्लाह असांजा भाग भला कया आहिनि हो बि मुस्लमान आहे हो बि मुस्लमान आहे ऐं ॻंढिया वरी नबीअ जे ज़ात ते वेठा आहिनि हो त चए नबी नूर आहे हो त चए न नबी बशर आहे इंसान आहे नूर नबीअ जी सिफ़त आहे इंसान ऐं बशर नबीअ जी ज़ात आहे हे ट्वाल आहे ट्वाल न हुजे त गुल छा खे लॻनि ॻाढ़ो छा खे चइजे ईअं नबीअ जी ज़ात इंसान आहे पर आली शान आहे हुनजो मथां मान आहे हुन ते नाज़िल थियो क़ुर आहे जंहिं ते तव्हां असांजो ईमान आहे जेको नथो मञे काफ़िर बेईमान आहे
छाजो झगड़ो, छाजी वेड़? जे ॿुधायो मां शान एॾो आहे जो ताराज़ीअ जे हिक पलड़े में उबाद, सुजाद, ज़ुहाद, हुफ़ाज़, हुजाज, अब्दाल, अग़यार, अग़रार, हे नूरी नारी, अर्श कुर्सी, लौह कलम, वण टिण, जबल नदियूं, मुफ़सिर मुहक़िक़, हूरा फलक, हे 14 तबक़ ताराज़ीअ जे हिक पलड़े में विहारिया वञनि। ॿिए पलड़े में हज़रत अब्दुल्ला जो फ़र्ज़ंद, अर्ज मंद, दिल बंद, अकुल मंद, क़द्र बुलंद, आमिना जो लाल, महबूबे ज़ुल जलाल, मुहम्मद घोट विहारियो वञे। को माँ जो बच्चो तोरे न सघंदो। जे अल्लाह जी ज़ात कुदरत सां तोर फरमाए काइनात जो पलड़ो हल्को हूंदो, मुहम्मद जो पलड़ो गौरो हूंदो। एॾे शान वारो, मान वारो, इज़त वारो, अज़मत वारो, ख़तम नुबुवत वारो, जंहिंजो अर्शन फर्शन में लॻल आहे नारो, नालो त मुहम्मद प्यारो। अल्लाह मुफ़्त में ॾिनो आहे। हाणे असांखे हक़ आहे त उनजी ताबेदारी कयूं। हाणे वेठा कुड़े ई मुस्लमान, पर मां वऊं टकरियां त ॾाढ़ीअ वारा घणा जा बेॾाढ़िया घणा, त बेॾाढ़िया ॾाढ़ीअ वारनि खे ज़ोरां ज़ोरीअ पटा ॾेई करे विहूण ते मारे वेंदा। चोॿिनी खे ॾाढ़ी न वणी न, जो ॾाढ़ी कूड़ियाऊं जा कतरियाऊं। अचे थो पियो त मन कसर ओ हलक लिहियतहु ला तजूज़ इमामतहु फी नफ़्सी मकरूहन व हुव मलऊन व मरदूदन फी दुनिया वल आख़िरा। जेको ॾाढ़ी कूड़ाए थो या कतराए थो, नंढड़ी थो करे, इन जी इमामत जाइज़ न आहे। माना पेश इमाम इहो थी नथो सघे। फ़ी नफ़्सी मकरूहन, जेका अकेली पढ़े थो जुदारी, या मकरूह अथसि। वह मलऊन, इहो लानती आहे। मरदूदन, अल्लाह जी रहमत खां तरियल आहे। फिर दुनिया वले आख़िरा, दुनिया में बि त आख़िरत में बि। छा बचुसि? हिकिड़ो हमरा साम्हूं बि पन्ने आकल शहर में डॉक्टर अब्दुल फ़ताह बुल्ले जे इस्पताल जे साम्हूं मूंखे चए पियो, मौली साहब निमाज़ बिमाज़ ते नथी, रोज़े बोज़े ते नथी, हज बज ते नथी, ज़कात बकात ते नथी, अघी त पाव न त मरण खे ई मोट। अरे पाव जा पुट तो वटि तोलो ई कोन्हे, तो अघंदो ई छा? असां मुस्लमान आहियूं। असांखे घुर्जे, असांखे खपे पूरी पूरी पेरनि खां वठी चोटीअ ताईं प्यारे पैगंबर जी ताबेदारी कयूं। क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे उनवान ते, पंहिंजे निशान ते सुञाणे बाह खां वठी पाण सां गॾु जन्नत में वठी वञे। न बि सुञाणींदो जिते दुनिया तड़पंदी पई, मुहम्मद पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे निशान। बाबा मां जतो ई आहियां, खोड़ जतुनि जा पाड़ा आहिनि। मां जतो ई आहियां, ब्रह्माणी असांजो पाड़ो आहे। असांजा वढ पंहिंजा आहिनि, दाग़ पंहिंजा, निशान पंहिंजा आहिनि, ॿियनि जतुनि जा वरी पंहिंजा आहिनि। उहो बि जतो ई, मां बि जतो ई। त हे निशान, हे पार, हे उनवान मुहम्मद मुस्तफ़ा जो आहे। क़यामत ॾिहाड़े जिते दुनिया तड़पंदी पई, मुहम्मद मुस्तफ़ा इन निशान ते वठी पाण सां गॾु जन्नत में वेंदो। महशर में नबी पाक अची साथ जो ॾींदो, अहिड़े ॾुखे ॾींहं कॾहिं को न छॾींदो। बदकार गुनहगार कंदा दर्द मदाहूं, अरबी थींदो ओट ॾींदो बाझ जूं बाहूं। सदको वञासि नाम तां, अड़े असां निंदणिका न आहियूं। हिन धण जो धणी मुहम्मद मुस्तफ़ा वेठो आहे। महशर जे मैदान वारी गर्मीअ खे ॾिसी करे माण्हू तंग थींदा। मानी खाइण लाइ न हूंदी, पाणी पीअण लाइ न हूंदो, छांव वेहण लाइ न हूंदी, दोस्त दिलासे लाइ न हूंदो। अबो बि बेज़ार, अम्मा बि बेज़ार, ज़ाल बेज़ार, बाल बेज़ार, मिट बेज़ार, पुट बेज़ार, भाइर बेज़ार, भाती बेज़ार। उन ॾुखे टेम में मुहम्मद मुस्तफ़ा बाह वठी पाण सां गॾु जन्नत में वेंदो। बदकार गुनहगार कंदा दर्द मदाहूं, अरबी थींदो ओट ॾींदो बाझ जूं बाहूं। प्यारनि जा वठी नाला नबी पाण सॾींदो, अहिड़े ॾुखे ॾींहं कॾहिं को न छॾींदो। नाला वठी रसूला सॾु कंदो, ओ महमद कासिम, ओ सनाउल्लाह, ओ ग़ुलामुल्लाह, ओ हमादुल्लाह, ओ रज़ाउल्लाह, ओ अब्दुल कादर, ओ अब्दुल जब्बार, ओ अब्दुल समी, अचो त मां मुहम्मद शफ़ात कयां।
पोइ जंहिंजी शफ़ात रसूल लाइ करे उनजी ॿेड़ी तरे ई तरे तरे ई तरे तरे ई तरे छड़ो मरे त हुनजी वाघ जन्नत ॾे वरे नाहे ॻाल्हि परे अदा हिन देवबंदी जमायत जी जमियत उलमा इस्लाम वारनि जी हिन सोहिणे क़ुर खां साका न सरे हे क़ुर मजीद 83 पारा 6666 आयतान जेके क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे प्यारनि वफ़ादारनि जे लाइ अलाह जे कोर्ट में ॻाल्हाईंदियूं क़ुर अहिड़ो ॻाल्हाईंदो जो तुंहिंजा असांजा दुनिया जा जज ऐं वकील हैरान हूंदा त क़ुर ॻाल्हाए कीअं बदकार गुनहगार कंदा दर्द मदाहूं अरबी थींदो ओट ॾींदो बाज जूं बाहूं प्यारनि जा वठी नाला नबी पाण सॾींदो अहिड़े ॾुखे ॾींहं कॾहिं को न छॾींदो तॾहिं नबी साईं फरमायो तव्हां पंहिंजे औलाद ते नाला सुठा रखंदा कयो असां रखंदासीं बबुरो केरड़ो कांडेरो खबड़ कंडो असां वटि विझंदा हुआ कोयलनि जा भठा पीउ जो नालो पीरनि ॾिठो पुट जो नालो खोतो ख़ान मां पियो पुछां मां तो खोता ख़ान जी उस्ताद मां तो गॾु काथे आहे चए कहिड़ो गॾु मां तो जंहिंजो पुटु खोतो आहे चए अबे खे ॻाल्हाए थो बाबा मां तो खोता ऐं खोतियूं ॼणी दान गॾु हूं गॾु हूं चओ वो पिणी गॾु हुआ माणे गॾु हुआ तॾहिं तूं खोतो ॼायो आहे न हे मुस्लमानी आहे अड़े मत भला इहो नालो खोतो तो ते रखियाऊं छो चईंसि अबे उमिरि खे औलाद साबित कान पवंदी हुई पोइ विया माईअ दाईअ ॾे त किताब पटे ॾिस त छो नथी औलाद साबित पए पोइ माईअ दाईअ किताब पटे ॾिठो चयईं त तव्हां नाला रखो था अब्दुल सत्तार अब्दुल रहमान अब्दुल समी अब्दुल जब्बार अब्दुल वहाब इन ते त इज़राइल हिरियो बीठो आहे तव्हां नालो अहिड़ो रखो जेको इज़राइल जो ॿुधल ई न हुजे कहिड़ो रखूं चए तव्हां नालो रखोसि खोतो वरी कुदरत अलाह जी जंहिंजो खोतो नालो रखिया उहो बची वियो मोयो कोन इम्तिहान आहे न दुनिया जे जहान में पोइ मां चयोमांसि मां तो बाप भला खोता न मरंदा आहिनि छा चए मरंदा आहिनि मां तो कई खोता बसियूं ट्रकियूं मारे वेंदियूं आहिनि असांजे पने आकल जे स्टेट ते मां पाण ॾिठो स्टेशन ते हिकिड़ो गॾु मोह पियो रहे मां चयो कीअं मोह आहे चई गाॾी आई उहो थूनो हणियसि मरी वियो फरमाइली कुल शइ अजल इज़ा जा अजल हमला यस्ताखिरून साअतम वला यस्तक़दिमून हर हिकु शइ जे लाइ मौत जो टाइम मुक़ररु आहे जंहिंमहिल मौत जो टाइम आयो तंहिंमहिल न मिंट अॻे थींदो न मिंट पोइते थींदो पोइ खोतो न नालो रखे थोरो गॾु रखे इन जे करे नालो पंहिंजे औलाद ते सुहिणो रखिजे क़यामत जे ॾिहाड़े इन नालनि सां मुहम्मद घोटु सॾु करे चवंदो अचो त मां शफ़ात कयां पोइ जंहिंजी शफ़ात रसूल लाइ करे उनजी ॿेड़ी तरे ई तरे तरे ई तरे तरे ई तरे तरे ई तरे आहियूं मुस्लमान नाला वरी कहिड़ा था रखूं बबुरो केरड़ो कांडेरो खबड़ लीमो वॾी ॻाल्हि आहे जे वाइदो कयूं था पिया इहो हक़ जो पंहिंजा ई कावड़ी था वञनि हाणे चईंदी मुला खे अलाए छा आहे चवनि था कई ॾिनी हूंदी इन खे चुर्च चुर्च छा जी आहे वाइद वारो वाइद हक़ जो करे ॿुधण वारा ॿुधी करे अमल कनि इनशाला जी हाणे गॾु वेठा जन्नत में गॾु हूंदासीं जन्नत छड़ो जतों जी न आहे छड़ो सूमरनि जी न आहे छड़ो महारनि मंगरनि जी न आहे छड़ो कल्होड़नि पठाणनि जी न आहे जन्नत में बि सभिनी जा भाङा क़ुर में बि सभिनी जा भाङा नबीअ जे शफ़ात में बि सभिनी जा भाङा ऐं भाङा भाड़नि जा खाजंदा आहिनि जवाननि जो भाङो न वेंदो आहे जवान थियो 5 वक़्त निमाज़ पढ़ो पर ॾाढ़ी रखो ॾाढ़ी न हूंदव कूड़ियल हूंदव कतरियल नंढी हूंदव निमाज़ न थींदव न थींदव न थींदव मां ॾाही ॾाह थो ॾियां मन कसर ओ हलक लिहियतहु ला तजूज़ इमामतु फी नफ़्सी मकरूहन व हुव मलऊन व मरदूद जेको ॾाढ़ी कूड़ाए थो या कतराए थो उनजी पेश इमामी जाइज़ न आहे
इहो मलून आहे, लानती आहे, मरदूद आहे, अलाह जी रहमत खां तरियल आहे। फिर दुनिया भले आख़िरा, दुनिया में बि आख़िरत में बि छा बचुसि। वाइद करे 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 मौलनि वीचारनि जा मथा गंजा थी विया, पर सुधारो मुस्लमाननि में न आयो। वञूं काॾे, अॻियों बाहि पोयों छिछी कंदी, नांग छिछीअर वात में खामी रूह खपे, छॾे त अंधो थिए खाए त मरे। जे हक़ ॿुधायूं त पंहिंजा ई कावड़ी था वञनि। मौलवी अब्दुल कादिर रिंद ते सभु बि कावड़ियल हूंदा, पर मौलवी बि कावड़ियल हूंदा हुआ। चए वेढ़ा को मौलवी आहे, वीचारो कंहिंसां कोन विढ़ियो। अञा हिकिड़े ॾे हाणे मां विढ़ियो हुउमांसि, घोटके खे हेॾो दायनि में जलसो हो, मूंखे उते दावत ई, वरी हेॾो अमरोट शरीफ़ जे भरिसां औरंगाबाद में मूंखे दावत ई। हिन वाइज़ कयो पिए, मां मौलवी अब्दुल मजीद चन्ने खे चयो, मां त चवें त लहे त मां वाइज़ कयां, वरी मूंखे वञिणो आहे औरंगाबाद, पंधु परे आहे। चयार मां सां विढ़ंदो। मां चयो भला मां पाण थो वञांसि। मां वञी आस्ते चयोमांसि, मां साईं वाइज़ खे मोल वरायो, मूंखे परे वञिणो आहे। त कावड़ी त हुयो नी, मूंखे चई अड़े तूं केरु थींदो आहे? मां ॿांह खां वठी सिधो करे मूड़े ते वेठो, मूड़ो खणी परे उछड़ी, मां त मां उहो ई थींदो आहियां। चई मुंहिंजी बेइज़ती कई, तोखे ॾिसी रहंदुमि त मोकल थी। जंहिंमहिल वियासीं तंहिंमहिल मौलवी अब्दुल मजीद चन्नो स्कूटर ते खणी हलियो ट्रेल। मां वाइज़ करे हे वाइज़ करे वेही रहियो, न वियो। चई मौलवी सनाउल्लाह लहे त पोइ मां स्कूटर काहे वञा, जे ओड़े ई न पहुचे। मुलाण को वेर अला पणा हले। मां वरी जीअं लथुमि, जीअं चवंदा आहिनि ॿरोच ॿांभण ॿकरी पाड़े न पकड़ी, जीअं वाइज़ तो लथुमि तीअं स्कूटर ते चढ़ी वञी वेठुमि। अदा मां तो काॾे मौलवी अब्दुल मजीद अचे त वञूं। चए मां कोन आयो, हा मां वञा, मां त तोखे वञिणो हुजे हा त वञे हा, न वियो आहे त हाणे मां वञा थो। चए ख़ुदा खे माने मूंखे खयूं हल। मां त भला अच वेह। चए अॻियों विहार। मां तो गाड़ो विढ़ियल न आस तॾहिं अॻियों विहारियो मां, हाणे विढ़ियल आऊं, हाणे पोयों वियो त ख़बर पए। पोइ वियासीं घोटकीअ बिलाल मस्जिद, मौलाना अब्दुल मजीद चन्ने जी ठहियल आहे, ठहिरायल आहे रोड जे भरिसां। उन में वेठासीं। मां चयोमांसि वञी 2 बोतलां वठी आयो, हिकु तूं पी हिकु मां पीआं। वियो वीचारो वठी आयो, बोतल हिकु न पीती, हिकु हुन पीती, हिकु मां पीती। पोइ मूंखे पेरनि ते हथु रखी, मूंखे बख़्शिजांइ। मां वरी टुवाल खणी पंहिंजो पेरनि ते रखियो, मां त मूंखे बख़्शिजांइ। पोइ पातासीं भाकुर। उन ॾींहं खां पोइ मां अञा वेंदुमि पियो स्टेज ॾे, हे मूंखे ॾिसंदो चवंदो दादा हाणे भाणे जो अचे थो, हाणे मां बसि थो करे। ॾिठई त दाल न करंदी, वीचारो मूंखां कमज़ोर हुयो नी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो भाइरो, तव्हां असां मुस्लमान आहियूं। क़ुरान हिकु आहे, काबो हिकु आहे, नबी हिकु आहे, ख़ुदा हिकु आहे, कलमो हिकु आहे, दीन हिकु आहे, इस्लाम हिकु आहे, शरीयत हिकु आहे, सुन्नत हिकु आहे। इन जे करे मां चवंदो आहियां दुआ घुरो अलाह सभिनी मुस्लमाननि खे, पोढ़नि जवाननि खे, वॾनि नंढनि खे, मर्दनि औरतनि खे रफ़्तार में, गुफ़्तार में, इफ़कार में, आदाब में, हालात में, ख़्यालात में, जज़्बात में, हर बात में, हिन सूरत में, सीरत में, अक़ीदे में, प्रोग्राम में, पैगाम में, बयान में, ईमान में, इस्लाम में अल्लाह प्यारे पैगम्बर जी ग़ुलामी नसीब अता फ़रमाए, ग़ुलामी तमामी नसीब अता फ़रमाए और नेक नामी नसीब अता फ़रमाए। अदा दुनिया जे ग़ुलामीअ में ज़िल्लत हूंदी आहे, रसूला जे ग़ुलामीअ में इज़्ज़त हूंदी आहे। रसूला जे ग़ुलामीअ में रहज़न रहबर थी विया, ज़ालिम आदिल थी विया, शरीर शरीफ़ थी विया, कमज़ोर गाज़ी थी विया, पक्का निमाज़ी थी विया, पंहिंजे रब खां राज़ी थी विया। ईंदा विया, कलमो भरींदा विया, नबीअ जे हथ ते बैत कंदा विया, नबीअ जे ज़बान मुबारक खां जन्नत जूं मुबारकूं ऐं वाधायूं वठंदा विया। बदर जो मौक़ो त 313, हुदैबिया जो मौक़ो त 1500, फतह मके जो मौक़ो त 10,000, हुनैन जो मौक़ो त 12,000, तबूक जो मौक़ो त 40,000, हजतुल विदा जो मौक़ो त 70,000, नबी पाक जे इंतकाल जो मौक़ो त 1,24,000। कतार अंदरि कतार जन कया पैगम्बर जा दीदार, जेके निकिरी थिया निर्वार, अल्लाह कया मुहम्मद जे साहबा जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार। अदा तूं बि पंहिंजे अक़ीदे खे सुधार, मतां खणे महशर में मुहम्मद जा मयार। सजाए मुस्लमान थो निमाज़ जे वेझो कोन्हे। मां हिकिड़े हमरा खे चयो, मां थोरे निमाज़ जी नियत त ॿुधाए। छो मुला तव्हांखे त निमाज़नि ते फ़ुकुर आहे। फ़ख़ुर खे वरी चए पियो फ़ुकुर, फ़ुकुर चओ ॿ सुञाइप खे, तव्हांखे त निमाज़नि ते फ़ुकुर आहे, वरी त ॿुधाए अबा मां त ॿुधाए।
हाँ निमाज़ नियत तो ॿुधाए बरकाता बूढ़े में नफ़िल वॾा कन मुंहिंजो इरादो कोन हो पर मजबूर कयो हिन चंडीअ रन अल्लाह अकबर हाणे निमाज़ नियत थो करे हाणे इहे माण्हू बि आलिमनि ते कावड़िया वेठा आहिनि मुल्क जो खानो ख़राबु करे साईं मोलिन छॾियो तो त चंडीअ तो लाहे रखियो हो चोरियूं तूं करें ज़िना तूं करें ठगी तूं करें बेनिमाज़ी तूं शिरक तूं करें नबीअ जे सुन्नत खे तूं कूड़ाए कावड़ियो असां ते वेठो आहे चटी पे कलंदर ते भर वताया तूं करें बेअदबियूं गुस्ताखियूं तूं कावड़ियो असां ते वेठो आहे असां त वतूं था हर हंधि वाइद कंदा साईं मोहम्मद कासिम साहब रहमतुल्लाह अलैह जा रहमत बि ख़राबु शइ न आहे चओ त मौलाना खे रहमतुल्लाह थो चए अलाह जी रहमत खां सां बि कमु कोन थो थिए मां वटि भरियूं पियूं आहिनि कैसेटियूं ॿुधी करे दिलि ठरी पवंदी आहे तव्हां असां मुस्लमान आहियूं 5 वक़्ति निमाज़ पढ़ूं क़ुर जी तिलावत कयूं अलाह जी बात कयूं पंहिंजे रब खे राज़ी कयूं अखि ॿूटींदा वञूं जन्नत में पहुचंदा वञूं साईं तक़रीर जो टाइम पूरो थी वियो त अस्सलामु अलैकुम सिंधीअ में चवंदा आहिनि थोरे खटे घणी बरकत मां दिलि जे जोश सां दिलि जे मोहबत सां दिलि जे प्यार सां हक़ दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हां ॿुधियूं हाणे मां बि अमल कयां मां तव्हां बि अमल कयो पोइ इनशा अल्लाह ताला जन्नत में वरी गॾु हूंदासीं जन्नत छड़ो जतुनि जी न आहे जन्नत में बि सभिनी जा भाङा आहिनि क़ुर में भी सभिनी जा भाङा आहिनि दीन में भी सभिनी जा भाङा आहिनि पंहिंजा भाङा विरहाए वठूं क़ुर पढ़ूं निमाज़ पढ़ूं तिलावत कयूं इबादत कयूं पाण में हिक ॿिए सां मोहबत कयूं अबे अम्मा जी इज़त एतिराम कयूं न्याणियुनि जा हक़ पूरा कयूं इनशा अल्लाह ताला अखि ॿूटींदा वेंदासीं जन्नत में पहुचंदा वेंदासीं अॼु हाल मुस्लमाननि जो इहो आहे जो न्याणियूं विहारे विहारे जा अछा मथा था थी वञनि जे न्याणी जे उथारण जे बारे में को मौल साहब वाइज़ कंदो त हिक ॿिए खे चऊं ॿुधी त मुला छा थो चए चई साईं ॾिनी हूंदसि कंहिं चुरच आङुरी बि हीअं करे चुरच कंहिं ॾिनी हूंदसि वञूं काॾे नांग छिछीहर वात में खामी रूह खपे छॾे त अंधो थिए खाए त मरे वञूं काॾे जे हक़ ॿुधायूं त पंहिंजा ई कावड़िया वेठा आहिनि जे नथा ॿुधायूं पिया त अॻियां मोचड़ा पिथा पिया नबी साईं फरमायो गूंगो शैतान जेको हक़ नथो ॿुधाए क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जो लोहा लगाम तपाए जीअं गॾाने घोड़नि खे लगाम ॾिना आहिनि ईअं इन गूंगे शैतान खे ॾिना वेंदा असांजो पाण खे जहन्नम जा तपायल लगाम वात में ॾेवारियूं असां हक़ ॿुधायूं अलाह तौफ़ीक़ ॾे ॿुधण वारनि खे बि असांखे बि इनशा अल्लाह हो बि अमल कनि असां बि अमल कयूं पर जन्नत में गॾु वेठा हूंदासीं जन्नत में जन्नत ने हर एक जन्नती मर्द के 72 हूर मिलंदी मज़ा आहिनि मज़ा मां चवंदो आहियां पुटनि के मां तव्हांखे त 72 मिली त मां त ॿियो कमु ई कोन कंदुमि हुनजे हंज में वेही वरी हुनजे हंज में वेहंदुमि पोइ खिलंदा चवंदा वेहण ॾिजूं हंज में त जॾहिं मूंखे मिलंदियूं त वेहण छो न ॾिजूं हा साईं मज़ा आहिनि ख़ुदा जो कसम मज़ा आहिनि चर्चो न आहे कूड़ न आहे ठगी न आहे दगाबाज़ी न आहे सचो आहे इन जे करे मां चवंदो हा हर तक़रीर में असांजो अक़ीदो आहे त असांजो रब रहमान सचो उनजो हे क़ुर सचो नबी आख़िर ज़मान सचो पैगंबर जो फरमान सचो क़यामत जो ऐलान सचो जन्नत जो सामान सचो कलमे वारो मुवाहिद मुस्लमान सचो हिन को ॿाहिरि अथव डचो कमु अथव कचो तव्हां बि बचो हिन सुहिणे क़ुर जे सॾ ते अचो ई अचो चए थो चंड पीस दे जीव कयूं ॾिस केॾो की सुकड़नि हिकिड़ा महट जी मैदो थी आ ॿिया अटो थी निकिरनि उहे ॻारे की नगरनि जेके काम रहनि कीर सां हे क़ुर मजीद पूरी दुनिया जो रूह हुआ साह हुआ जंहिंजो हथु क़ुर जे दामन में आहे इनशा अल्लाह हिनखे वार वसो न आहे हे क़ुर मजीद छिके करे वञी जन्नत में पहुचाईंदो
हे क़ुरान मजीद 83 पारा 6666 आयता आहिनि हिक पासे ॾांहुं ईंदो कलामुल्लाह ॿिए पासे ॾांहुं ईंदो मुहम्मद रसूलुल्लाह विच में हूंदो आहे गुनाहगार जतो ई सनाउल्लाह पोइ जंहिंजी शफ़ात कलामुल्लाह करे जंहिंजी शफ़ात रसूलुल्लाह करे उनजी ॿेड़ी तरे ई तरे तरे ई तरे तरे ई तरे तरे ई तरे छड़ो मरे त हिन जी वाघ जन्नत ॾे वरे न आहे ॻाल्हि परे हाणे ॿियो बि को वाइदो करे अस्सलाम वालेकुम